जय झूलेलाल। अॼु तारीख़ 22 ऑगस्ट 2020। चालीहो विर्त 38 झूलण साखियुनि में तव्हांजो स्वागत आहे। हिंदू धर्म मूजिबि सभिनी देवी देवताउनि जो चालीहो अलॻि अलॻि वक़्त ते ईंदो आहे। भॻवान श्री झूलेलाल जो चालीहो आसू महीने जी 11 ते शुरू थींदो आहे। सॼो सावण महीनो ऐं उनखां पोइ बड़े महीने जी छठ ते पूरो थींदो आहे। भॻवान झूलेलाल खे सिंधियुनि जे इष्ट देवता तौरु मञियो वेंदो आहे। इष्ट देवता माना अठनि रीतियुनि जी रिधी सिधी ॾींदड़ देवता। अहिड़े झूलण शाह अमरलाल साहिब खे वरी वरी नमन। आयो लाल सभई चओ झूलेलाल। गाल मुहिंजी जानी सब थो अहवाल मुहिंजी।